अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बलोचिस्तान हुकूमत खां पोइ वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ऐं ज़ुल्फ़ी बुखारी बि मच में दहशतगर्दनि हथां क़त्ल थियल 11 पोरियतुनि जे वारसनि खे धरणो ख़त्म कराइण में नाकाम। रत ॼमाईंदड़ थधि में 4 ॾींहनि खां मुतासिरनि जो लाशनि सूधो चौथे ॾींहुं बि धरणो जारी। वज़ीर आज़म जी आमद ताईं लाश दफ़नाइण खां बि इनकार। कोयटा में गर्मी पद -8 हुअण बावजूदि ओलहंदे बाईपास ते औरतूं ऐं ॿारड़ा पंहिंजे प्यारनि जे लाशनि सूधो खुलियल आसमान हेठि वेठल। जल्द कोयटा पहुची मच साने जे शहीदनि जे वारसनि सां मुलाक़ात कंदुसि। वारसनि खे दरख़्वास्त आहे त शहीदनि जी तदफ़ीन कनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ख़बर आहे त असांजो पाड़ेसरी फ़िरके वारी दहशतगर्दीअ खे हथी ॾेई रहियो आहे। पंहिंजनि माण्हुनि जे एतमाद खे नुक़सानु पहुचाए नथो सघूं। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर दुबईअ खां वापसि ईंदे ई मच साने जे शहीदनि जे धरणो हणी वेठल वारसनि वटि पहुची वियो। ॼम कमाल चयो आहे त इमरान ख़ान समेत सभु ईंदा, पर बलोचिस्तान जो मसइलो असांखे हल करणो आहे। हीउ शहर कंहिं हिक जो न, पर असां सभिनी जो आहे। हालतूं ख़राब थींदियूं त असां सभु भोगींदासीं। मच में 11 पोरियतुनि जे क़त्ल ऐं कोयटा में धरणे ते वेठल मुतासिरनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ सिंध जे राजधानी कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरणा। कराचीअ में नुमाइश, शाह फैसल कॉलोनी, ड्रग रोड, नीपा चौरंगी, कामरान चौरंगी, नाथा खान ऐं ॿियनि इलाइक़नि में धरणा। नवाबशाह, हाला, ठट्टो, कंडियारो, मीरपुर माथेलो, कंबर, ठरी मीरवा ऐं मोरो में बि धरणा हया विया। सिंध हाई कोर्ट असिस्टेंट कलेक्टर पारां 1 ऐं 2 जे लाज़मी इम्तिहान पास न कंदड़ समूरनि कामोरनि खे उहिदनि तां हटाए डिपार्टमेंटल कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो। 16 ऑफिसर्स 11 जनवरी ताईं चीफ सेक्रेटरीअ खे अमल दरामद रिपोर्ट समेत अदालत में पेश थियण जी हिदायत। 17 ग्रेड में डायरेक्ट भर्ती थियल बग़ैर इम्तिहान जे 20 ग्रेड में पहुतल। जमियत उलमा इस्लाम ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे ज़िलाई दफ़्तर व मदारस हमादिया जे इफ़्तिताही तक़रीब बराए तामीरात कम जो आगाज़ कयो वियो, जंहिं में कारी अब्दुल क़यूम चन्ना, मौलाना अब्दुल करीम बिरोई ऐं मुअज़्ज़ज़ शख़्सियात शिरकत कई ऐं दुआए ख़ैर पिणु घुरी वई ऐं चयो त तव्हां अचो, विज़िट कयो ऐं उन कार ख़ैर में पंहिंजो हिसो वठी सवाब इदारनि हासिल कयो। नवाबशाह प्रेस क्लब अॻियां मजलिस वहदत अल मुस्लिमीन पारां बलोच जे शहर मच में दहशतगर्दनि हथां शहीद कयल शिया हज़ारा कम्यूनिटीअ जे 11 नौजवाननि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ नवाबशाह प्रेस क्लब ते मुज़ाहिरो करे रोड ते एहतिजाजी तौर वेही रहिया, जंहिं में अॻवान मौलाना मुख़्तियार, सैयद ज़फ़र अली शाह, सादिक शाह, कलब मेहदी ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾे अरसे खां शिया ख़िलाफ़ क़त्लो गारत जो सिलसिलो ख़त्म न थियो आहे ऐं हुननि चयो त क़त्ल थियल 11 ॼणनि जो तालुक़ शिया सां आहे, जंहिं जे करे हुननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शहर बिरिया रोड जे वार्ड नंबर 5 उमरानी महला में स्कूल ॾांहुं वेंदड़ इख्तियार राजपर, दिलशाद शेख, असद बिरोई ऐं हिक पीरसन औरत खे छितनि कुतनि ॾाढे विधो, जॾहिं त उमरानी महला जे मुअज़्ज़िज़ीन ऐं शागिर्दनि जे वारसनि एहतिजाज कंदे चयो त हितां जे टाउन इंतिज़ामिया उन्हीअ बाबति को बि क़दम नाहे खयो, जॾहिं त साॻी जॻह ते कुझु टाइम पहिरियां 7 ॼणनि खे पिणु कुतनि ज़ख़्मी कयो हुयो। पॉपुलेशन जे सवे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैलीअ खे ख़िताब कंदे अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 1965 खां पॉपुलेशन खातो अलॻि खाते तौर कमु करे रहियो आहे, जंहिं सबबि पॉपुलेशन सिहत खाते खां बहितरीन कमु करे रहियो आहे ऐं हिन खाते खे सिहत खाते में ज़िम्म न कयो वञे, छो जो उहो अॻु ई तबाह थियल आहे, जंहिं ते हुननि चयो त पॉपुलेशन खे सिहत खाते में शिफ्ट न कयो वञे ऐं पॉपुलेशन खाते जे मुलाज़िमनि खे रिस्क अलाउंस ॾिनो वञे ऐं टाइम स्केल अपग्रेड समेत ॿिया जाइज़ मसइला पिणु हल कया वञनि। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।